जॾहिं ही ॿिए सूबे जा माण्हू आहिनि ॿिए सूबे खे असांजे हिन सूबे जो कार्ड ठही मिले थो। ही ॾिसो, ही चेक कयो तव्हां। न आयली नादरा जी, न आयली हिन हुकूमत जी, न आयली हिन सिंध हुकूमत जी। ॾिसो केतिरी आहे। हिननि खे अहसासु टके जो न आहे। ही जेको अॼु काका शहीद थियो आहे, राजाणी शहीद थिया आहिनि, केतिरा ई असांजा सिंधी माण्हू शहीद थिया आहिनि, पर असां माण्हू सिर्फ़ु फेसबुक ते वेही करे दारूं हणी असां पंहिंजो पाण खे मोतबर कढाइण वारा अॼु होटलुनि ते हुननि जी चांहियूं पिया पियूं। असां हिननि गुलाम थोरियूं हिननि जा। सुहेल साईं, पाण जे मक़सद सां हिते आया आहियूं, जे मक़सद सां उहा पॉइंट ई आहे, उहा पॉइंट ई आहे। सिंधी सम्झ में अचे थी? हिकिड़ो मिनट, सिंधी सम्झ में ईंदी आहे? सिंधी ईंदी आहे सम्झ में? नथो अचे सिंधी सम्झ में, पोइ हिते कीअं होटल खोले वेठो आहे? तव्हांखे सिंधी सम्झ में नथी अचे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, घणो थियो? हिकिड़े हफ़्ते जी तव्हांखे वार्निंग आहे, नमूनेबाज़ी न कर, नमूनेबाज़ी न कर। हिकिड़े हफ़्ते जी वार्निंग आहे। ही माण्हू अॼु थोरा आहिनि। ॻाल्हि ॿुधी वञ पहिरियां मुंहिंजी, ॻाल्हि ॿुधी वञ, ॻाल्हि ॿुध मुंहिंजी, बात सुनो मेरी। सिर्फ एक हफ्ते की वार्निंग दे रहे हैं आपको, ठीक है? उसके बाद अगर जो कुछ भी होता है उसके जिम्मेदार आप होंगे। नाम क्या था आपका? औरंगजेब। एक हफ्ते के बाद जो कुछ भी होता है इस होटल के साथ, उसके जिम्मेदार औरंगजेब होंगे। ये चीज रिकॉर्डिंग में आ रही है। अगर एक हफ्ते में ये होटल खाली नहीं किया गया तो ठीक है, क्या कहते हैं आप? खाली करेंगे? ठीक है, बस आपको जो धमकी वार्निंग देनी है लाइव दे दें। बोलते हो सही है यार, मैं क्या करूं इसमें? खत्म करनी है, सही है, शराफत से खत्म करनी है। देखो भाई, हम चाहते हैं कि यहाँ से निकल जाओ शराफत से। हमें आपकी चाय नहीं चाहिए, हमें आपकी शिकल भी नहीं चाहिए यहाँ पे, ठीक है? बात ये है, जब सही है आप लोगों को पसंद नहीं है, सही है, नहीं है ना पसंद, हमें आप लोग पसंद नहीं है। हम कहते हैं कि यहाँ से निकल जाए। रोज रोज हमारे लोगों को आप कत्लेआम करते हैं। ये अभी जो वाकया हुआ, पता है आपको क्या हुआ है? हैदराबाद में क्या हुआ है? सिंध आपकी नहीं है, सिंध हमारी है। सिंध की है, सिंध अभी जिंदा है, जिंदा रहेंगे। ये आपको पठानों को भूल है, हम आपको नहीं छोड़ेंगे। आप अपने मुल्क चले जाओ बस। होटल बंद करो, बंद करो होटल, होटल बंद करो, होटल बंद करो, बंद करो, अभी होटल बंद करो, अभी करो, अभी करो, कर लो, कर लो। देखो नुकसान होगा, नुकसान होगा, कुछ नहीं होगा। सारा शहर अभी लाइव चल रहा है, हजारों लोग देख रहे हैं। होटल बंद करो, बंद करो, होटल बंद करो, पठान करो, करो, पठान बंद करो। लानत, ये अफगानी पठान ना मंजूर, अफगानी पठान ना मंजूर, अफगानी पठान ना मंजूर, बंद करो, अंदर करो। नुकसान कोई नहीं करेगा, सामान अंदर करो, सामान अंदर करो। देखो हम पुरअमन लोग हैं, हम पुरअमन लोग हैं, हम कोई भी नुकसान नहीं करेंगे। आप अगर बात नहीं मानी तो नुकसान होगा, आप अपने नुकसान होगा, उसके जिम्मेदार आप होंगे। मेहरबानी करके अपने हाथों से अंदर करें। 10-15 मिनट नहीं, अभी हम खड़े लाइव के दौरान बंद होना चाहिए होटल, और आज के बाद खुलना भी नहीं चाहिए। खुलेगा जिम्मेदार आप होंगे। ये ऊपर करो ना, सामान कहाँ से लोगे? ये भी उठाओ, जो चीजें पड़ी हैं ये भी उठाओ। ही होटल है पंहिंजो कोयटा होटल। हिनखे तक़रीबन कोई 6-7 महीना थिया आहिनि। ही अफ़गानिस्तान खां पाकिस्तान आया, पाकिस्तान खां पोइ हिननि पाकिस्तानी कार्ड जेके आहिनि, असांजा जेके सिंधी दलाल नादरा जा जेके ऑफिसर आहिनि, उन्हनि हिननि खे पाकिस्तानी नेशनलिटी ॾिनी आहे। हाणे ही उहे हिते होटलूं जमाए वेठा आहिनि। अॼु खां पोइ मां सिंध जे हर माण्हू खे, गैरतमंद माण्हू खे चवां थो त हाणे घणो थियो। बिलाल काका जहिड़ा असांखे नौजवान शहीद हाणे न खपनि। हाणे असांखे शहादतूं क़बूल न आहिनि, असांखे नमूनेबाज़ियूं क़बूल न आहिनि। हाणे महिरबानी करे हिन पोस्ट खे वधि खां वधि शेयर कंदा वञो ऐं इहो ट्रेंड पैदा कयो सिंध जे नंढे वॾे शहर में। हाणे जो हाणे इहे न सुभाणे प्लानिंग करणी आहे। राति 11 थिया आहिनि, 12 थिया आहिनि, कहिड़ो बि टाइम आहे, नो इशू, को प्रॉब्लम न आहे। होटल बंदि करायो, होटल बंदि करायो। जस्ट हिकिड़ी काल 20 मिंटनि जे अंदर में ही माण्हू गॾु थिया आहिनि। को वॾो मसइलो कोन्हे, सिर्फ़ु निकिरण जी देरि आहे यार। शुरुआत कॾहिं हिननि खे भॼाइनि, इज़त वारी ॿोली ताईं सम्झंदा ई कोन। बंदि कर, बंदि उठाओ न। जी शमशाद भाउ, मुसाफ़िर भाई थैंक यू। ही जेको तव्हां अॼु अमल कयो आहे सिंध जे अंदरि, ऐं सम्झा थो सिंध जे नौजवान में तमामु घणी हिकिड़ो कावड़ ऐं गुस्से वारी लहर आहे। तव्हां जहिड़ा